ब्रेकिंग न्यूज़ आया से शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत PTI में पारां सूबे में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली इमदाद जो कमु जारी आहे। 12 ज़िलनि जे ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि 6415 टेंट मुतासिरनि में विरहाया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि 6232 राशन बैग ऐं 3500 मच्छरनि खां बचाव लाइ मच्छरदाणियूं मुतासिरनि खे ॾिनियूं वयूं आहिनि। मीरपुर ख़ासि, मटियारी, बदीन, खैरपुर, सखर, हैदराबाद में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। हुकूमत पारां थरपारकर, सिजावल, उमरकोट, कंबर शहदाद कोट, शिकारपुर, सांगड़ में बि मुतासिरनि जी जल्द बहाली लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत PTI में पारां सूबे में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली इमदाद जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजा अस्कर सूमरो सां सलाइन ते मौजूदु आहे। जी राजा अस्कर, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत PTI में पारां ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं इमदाद वारो कमु तेज़ करे छॾियो आहे। 12 ज़िलनि जे ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि 6415 टेंट मुतासिरनि में विरहाया विया आहिनि, जॾहिं त 6232 राशन बैग ऐं 3500 मच्छरदानियूं पीअण जे बाद ग़रीब माण्हुनि में तक़सीम कयूं वयूं आहिनि। वरी महिरबानी राजा अस्कर अपडेट करण लाइ।